हुयसि उठनि अॻ में काल्ह बि सारो ॾींहुं, पघर पुसायम कपड़ा जीअं सावण वसे मींहुं, ही नंढपुण जो नींहुं छिना तां छोरी थियां। अस्सलाम वालेकुम। सियारे मुंद जे सदामलूक सफ़र में शामिल अॼोकी राति जे मन वणंदड़ पंध में जिते जिते मुंहिंजो इहो आवाज़ मुंहिंजे समादुनि जो पनारे पइजी चुको, उन्हनि मिड़नी महिरबान ॿुधंदड़नि जी ख़िदमत में प्रोग्राम सबरंग सावल सहेड़े अवांजो मेज़बान बशीर उढे जो अॻे जीअं अॼु बि इहा ई दुआ आहे तव्हीं जिते बि हुजो सुखिया हुजो। साईं मुंहिंजा ज़हन सहन में रक़्स कंदड़ सोचुनि ऐं सारुणियुनि जा पखी उॾारियूं था त कालो के ॾींहं जीअं इहो चिटो यादि अचे थो त साल 2017 जे जनवरी महीने में वॾियुनि उमीदुनि तमनाउनि सां पेर पातो होसीं। साल शुरू थियो हो, अंदर जूं उमीदूं पखियुनि जियां वलर करे उॾामण लॻियूं हुयूं, ख़्यालनि जा महल जुड़ण लॻा हुआ त हिन साल में हीअं करे हीअं कंदासीं ऐं हीअं कयोसीं त हीअं थींदो। पोइ उहे ख़्याल धन दौलत माल मता मेड़नि खेड़नि ऐं खाइण जा हुजनि या दिलरुबा शामुनि में महबूब मुलाक़ातुनि मिठियुनि ऐं चिठियुनि जी ॾे वठ जा ख़्याल हुजनि। पर अंदर जी दुनिया में कुझु जज़्बा ज़रूर जाॻिया हुआ। अॼु वेही सोचूं था त सॼे साल जो सफ़र अलाए त कीअं ॻाल्हियूं कंदे गुज़री वियो। किथे उमीदूं साभियाऊं माणे सघियूं, किथे तमनाउनि जा बाग़ भेलाड़ थींदा रहिया, ख़ुशियूं ग़म ॾुख सूर सदमा उधमा ज़िंदगी सां मिलंदा ऐं विछड़ंदा रहिया। बसि थियो ईअं जे ही साल बि वञी आख़िरी महीने डिसंबर में शामिल थियो। माण्हू जे मन में मयारूं सदाई वक़्त ते रहंदियूं आहिनि ऐं कमु सॼो क़िस्मत जो हूंदो आहे। जॾहिं सभु कमु अलाह ताला जे हुकुम मूजिबि ई हले थो, पोइ ॾींहंनि महीननि ऐं सालुनि खे मयार ॾियणु भला आख़िर छो। कारवांवार इहो हलंदो रहंदो। बसि धणी दर इहा ई दुआ आहे त शाल अमन जा सिज उभरंदा रहनि, ख़ुशियूं मुर्कूं मस्तियूं मेला मोहबतूं चाहतूं ऐं कुर्ब सलामत हुजनि। डिसंबर वञे पियो त का वॾी ॻाल्हि आहे कोन। वरी जनवरी ईंदी, सिज साॻी तरह उभरंदो, गुल फुल पखी पखण वण वाहिरा घेड़ ऐं घट रोड ऐं रस्ता बि साॻिया ई हूंदा। असांजी दिलि मुङनि वांगे ॾुखनि में ॼण ॾरी आहे। डिसंबर वियो त छा थी पियो मिलण लाइ जनवरी आहे। कुॾे जा रांदि मोहबत जी उन खे चओ न तूं पागल, कुॾे जा रांदि मोहबत जी उन खे चओ न तूं पागल, चवीं थो जे त ईअं ई चओ त मोहबत में चरी आहे। असांजी दिलि मुङनि वांगे ॾुखनि में ॼण ॾरी आहे। डिसंबर वियो त छा थी पियो मिलण लाइ जनवरी आहे, मिलण लाइ जनवरी आहे। प्रोग्राम सबरंग सावल FM 92 तां पेश कयो पियो वञे ऐं साईं मुंहिंजा हाणे रूह पातारनि में पेही वेंदड़ निकोर अहसासनि सां सिंगारियल हफ़्तेवार सिलसिलो हाज़िर आहे। अंदर जा अहसास मतो आहीं मछ थुला थो थूना हणी, तोजा भाई अछ ते पाणीअ पुना ॾींहड़ा। सुख में धारियां बि गॾु हूंदा आहिनि ऐं ॾुख में पंहिंजा बि छॾे वेंदा आहिनि। ख़ुशनसीब सथ पुराणी चिलिया ठटे जे मदोश मंठारली मलाह जी चूंड, अचनि था अखियुनि में अव्हां जा अफ़साना, मयारूं त थींदियूं हक़ीक़त में जाना। सफ़र में सुपेरी छॾे विया अधूरा, वकोड़े विया आहिनि इहे सूर समूरा। पोइ बि हुआसीं अव्हां जा दीवाना, मयारूं त थींदियूं हक़ीक़त में जाना, मयारूं त थींदियूं हक़ीक़त में जाना। खाड़गरू बुल्ली शाह करीम जे बाबुल पोढ़े रिंद जी चूंड कयल हाजी शाद राजड़ जी शाइरी। हू दोस्त थी दगा कंदो रहियो, ॼण फर्ज़ को अदा कंदो रहियो। मुंहिंजा फोटू बि छॾियाई फाड़े पर गैर सां हर सखा कंदो रहियो। मूं न छॾियो पांध पछाड़ी ताईं पर हू ॿिए जी पुछा कंदो रहियो। मोहबतुनि जा मामरा न हू सम्झियो, नींहं में ॼण निदा कंदो रहियो। हुन ॿिया त सभु ख़त संभाले रखिया पर मुंहिंजा त ख़त जुदा कंदो रहियो। धारियुनि ते मयार रखिजे बि कहिड़ी, हू पंहिंजनि जी गिला कंदो रहियो। ॻोठ मोहम्मद आचार भुरगड़ी लॻ मीरपुर बठोरे खां इकबाल भुरगड़ी जी चूंड अयूब खोसे जी शाइरी। अखियूं अखियुनि में खुतियूं त मौसम अजीब थी वई, चङूं चपनि ते सुतियूं त मौसम अजीब थी वई। करार जा पल कुंवार जहिड़ा हीअं मथां हुआ, कठोर यादूं उथियूं त मौसम अजीब थी वई। सजा जा तारा शहीद जिस्मनि जियां फुलारिया, मिटी के ॻाल्हियूं पुछूं त मौसम अजीब थी वई। ज़मीन खां अॻु ज़ुबान सदमनि छॾी जलाए, दगा वफ़ाऊं लुटियूं त मौसम अजीब थी वई।